ॿुधो, हाँ हाणे ॻाल्हि कर, छा पे चवणु चाहिए? मां नसीबा कुछ ॻाल्हाईंदी या रुगो मामा कंदी? न बस ॿिए वारे। मलूका जे तू न हुजी हा न त कुछ न कुछ चवे ज़रूर आ। पोइ मां वापसि वञा थी। न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, न ई मूं तव्हांजी गिला करण पे चाही। ख़ामोश जो थी वई आहे, ज़ाहिर आहे असां त इहो ई मक़सदु कढंदासीं। न मिठल, मुंहिंजी साहेड़ी अहिड़ी न आहे जो अचण शर्त मुंहिंजी गिला करे। मलूका पोइ चओ न पंहिंजी साहेड़ीअ खे त कमु ॿुधाए त मां ॿाहिरि वञा। ॾिस नसीबा, ही रईस आहे त ॿियनि लाइ आहे, असांजी ज़िंदगीअ जो साथी आहे। जे तुंहिंजो को बि कमु हुजे बग़ैर डप जे चई ॾे। मूं इहो अर्ज़ु करण पे चाहियो त मुंहिंजा ॿाहिरि लख ॾींगा सही, पर आहिनि त मुंहिंजा ई भाउ न। जेकर तकलीफ़ उन्हनि खे थींदी त सदमो त मूंखे ई रसंदो न। उन्हीअ करे अर्ज़ु पे कयमि त कीअं बि करे मुंहिंजे भाइरनि जो ठाह करायो, न त मुंहिंजे भाइरनि जी उथर पाई उन्हनि खे वधीक मुसीबत में विझी छॾींदी। मां इन ई कोशिश में आहियां, दिलि न लाहे, अलाह भला ई कंदो। इंशाल्लाह जल्द तव्हांजे भाइरनि जो ठाह थी वेंदो। ठीकु आहे? परियल, ओ परियल, घणनि ॾींहंनि खां वठी मुर्शिद साईंअ जी ज़ियारत ई नाहे कई। हिकिड़े ॾींहुं हल न त मुर्शिद साईंअ जी ज़ियारत करे अचूं। मुर्शिद साईंअ जे पिड़ में हली दुआ जा हथ खणूं त का ॻोठ तां मुसीबत टरे। खैरा हिन घर खे वॾे मां वॾी मुसीबत तूं लॻल आहे। जे मुर्शिद जी ज़ियारत सां तुंहिंजो ख़ात्मो थिए थो त पोइ सुभाणे साईं मुर्शिद जी ज़ियारत ते हलंदासीं। अड़े खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, तूं मूंखे मुसीबत थो चएं। इहा मां आहियां जो तुंहिंजो पेट भरियूं वेठी आहियां। जे मां मरी वियसि न त पिनियूं टुकुर बि कोन मिलंदी। अड़े पिने टुकर खां अलाह पनाह ॾे। अलाह हथ पेर ॾिना आहिनि, जान में एतिरी वसियत आहे जो कमाए सघां थो। खैरा जंहिं ॾींहुं मां कमाइण खां वेही वियुसि त ज़हर खाई पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि, पर कंहिंजे आॾो हथ कोन टंगींदुसि। एॾो गैरती हुजे हा न त घणा ॾींहं अॻु ज़हर खाई मरी वञे हा। मुंहिंजो वात न खोल रहा, मूंखे सॼी ख़बर आहे जेको तूं मुड़ुसु माण्हू आहे कमाईंदड़। अड़े इहो शुक्र कर जो खैरा जे सिर ॾे खैर आहे, पिनी सिनी टुकुर हाणे तुंहिंजो पेट भरियूं वेठी आहियां। अड़े ॾे तूं थी मूंखे वेठी खाराई, हा तूं थी मूंखे वेठी खाराई। शर्म कोन थो अचे, बाक़ी ॿियो सभु कुझु अथई। मूंखे शर्म कोन्हे, बाक़ी तूं वॾो लॼ हया वारो आहे। मुआ ॿुॾी बि नथो मरे पियो, जॾहिं बि काॾहें ॿाहिरि हलण जी कर न त टीहर तप चढ़ियो थो वञई। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, खैरा अञा अहिड़ी मोथाज कोन थी आहे जो बसि ॿियनि जे सहारे खां सवाइ ॿाहिरि निकिरी न सघे। हले त हल, जे न त उको ई वेठो हुज घर में। हा मां हली वेंदीसांइ, चौंक रातिनि जो पूरो कंदसि मुर्शिद जे दरगाह ते। उते 4 रातियूं पूरियूं गुज़ारींदसि। पाण हे मूंखे मुर्शिद जे दरगाह ते ॾोढो पियो मिलंदो, पर तूं न जॾहिं 4 रातियूं ऐं 4 ॾींहं बुख ते गुज़ारिया पोइ सॼी ख़बर पवंदई त खैरा खां सवाइ घणे वीहे सौ आहे। न जे तोखे उते ॾोढो मिलंदो न त मूंखे बि पाड़े वा ॿ टुकर मिली पवंदा, बुख कोन मरंदुसि। पिनण जो त वॾो उस्ताद आहे। मां कॾहिं चयो त तूं बुख मरंदे?
जेकॾहिं मां न हूंदसि न त अञा बि तोखे पिनण जी आज़ादी मिली वेंदी। तॾहिं त हलण खां नटाए थो। ओ ख़ैरा ख़ैरा ॻाल्हि पिनण जी नाहे। अरे हलूं त छा ते हलूं? एतिरो त खीसे में हुजे जो वक़्त ते बुख लॻे त ढोढो वठी खाई था सघूं, बुख त न मरूं। तूं रुगो हलण जी कर। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, मूं वटि एतिरा पैसा आहिनि जो 4 ॾींहं उते रही टिकी खाई पी मोटी अचूं। एतिरा पैसा? अरे ख़ैरा वरी कंहिंखे ॾारो ॾिनो अथई? खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, न ई धाड़ो हयूं अथमि न का चोरी कई अथमि। जीजा खां मुबारकी घुरिया में रहे सॼे शादीअ जी, हुन 1000 जो नोट कढी ॾिनो। त मूंखे इहो त ॿुधाए, इहे मुबारकूं कॾहिं खां वठणु शुरू कयूं अथई? अड़े खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, जीजा सुञी कान्हे का। जेकॾहिं खणी मुबारकी वतीमांसि 1000 त हुन जे खज़ाने में खोट कान पवंदी। जे खैरा खे 1000 रुपयो ॾिनूं अथऊं त अलाह वधाईंदुनि। हूअं जो भला महीने ॿिए वञी अन जी ॿोरी वठी ईंदी आहियां न, तंहिं महिल ख़ुशि थींदो आहे। बाक़ी जे 1000 ॾिनूं अथऊं त अंदरि सड़ी वियो। और न अंदरि कोन थो सड़े। जी 1000 मिलियो अथई त हेॾे कर, सुभाणे साईं हलूं था मुर्शिद जी ज़ियारत ते। एतिरी चरी बि न आहियां जो तोखे 1000 रुपयनि जो कढी ॾियां त तूं हिन वक़्तु ई पुरड़े अचें। मूं वटि पियो आहे, तूं हल जाए, सॼी वाट मां ई ख़र्च कंदी हलंदसि। हा